अफ़सोसनाक ख़बर है मटियारी खां मूंखे आगाह कयूं पिया ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर थियो है, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा हयातियूं विञाए वेठा। नई मोरी वटि कमनि सां भरियल ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे में मोटरसाइकिल सवार मोहम्मद रहीम ऐं इमाम बख्श ब्रोही थॾे ते फ़ौत थी विया। हादसे बाद फ़ौतनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले। इतला ते पुलिस पहुची ट्रैक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मटियारी मां वाक़ई ख़बर ॾिनी पिया ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर लॻो आहे। ॿ ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। नई मोरी पर कम सां भरियल ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे में मोटरसाइकिल सवार मोहम्मद रहीम ऐं इमाम बख्श ब्रोही थॾे ते ई फ़ौत थिया। हादसे बाद फ़ौतनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कया विया। इतला ते पुलिस पहुची ट्रैक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मचारी का अफ़सोसनाक ख़बर है मूंखे आगाह कयूं पिया ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर थियो है, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा हयातियूं विञाए वेठा। नई मोरी वेझो कम सां भरियल ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे में मोटरसाइकिल सवार मोहम्मद रहीम ऐं इमाम बख्श ब्रोही थॾे ते ई फ़ौत थी विया। तफ़सील मालूम कंदासीं गफ़ूर मल्ला खां। जी गफ़ूर, आगाह कजो। जी बिल्कुल तक मटियारी वेठो नई मोरी वेठो कमन जो भरल जो ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल टक्कर में ॿ ॼणा मोटरसाइकिल सवार मोहम्मद रहीम ब्रोही ऐं साण से गॾु इमाम बख्श ब्रोही थदे ते फ़ौत थी विया। फ़ौतनि जा लाश मक़ामी अस्पताल आंदा विया, जितां फ़ौतनि जे लाश जी ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौतनि जा लाश वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो, जॾहिं ट्रैक्टर ड्राइवर खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। जी मेहरबानी वांची अब्दुल गफ़ूर मल्ला आगाह करण लाइ। बराए मेहरबानी होल्ड कीजिए।